हेलो गाइस, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पारक यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कंदा, बेल जे निशान ते प्रेस कंदा। असां पढ़ंदासीं पास्ट इंडिफिनिट टेंस। को कमु गुज़िरियल वक़्त में थी वियो हुजे। पास्ट इंडिफिनिट टेंस ठाहिण जे लाइ फर्स्ट सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब जे राइट जो रोट अफर्मेटिव जुमिलो ठही वेंदो। इन खां पोइ डिड नॉट लॻाई वेंदी ऐं फर्स्ट फॉर्म वर्ब जो लॻंदो नेगेटिव सेंटेंस में, ऐं सवालिया में डिड सब्जेक्ट खां पहिरीं लॻंदो ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क लॻंदी, जेको इंटरोगेटिव सेंटेंस मुकमल थी वेंदो। दोस्तो, असां पास्ट इंडिफिनिट टेंस पढ़ण लाइ अॻिते पढ़ंदासीं सब्जेक्ट, सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। सब्जेक्ट ऐं वर्ब जे विच में डिड नॉट लॻाई वेंदी ऐं सवालिया जुमिले में डिड सभिनी खां पहिरीं ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क लॻाई वेंदी। जुमिलो ठाहिण लाइ प्रेम टोल्ड ए स्टोरी, प्रेम हिकु कहाणी ॿुधाई। पास्ट इंडिफिनिट टेंस पढ़ण जे लाइ असां अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं आई वेंट टू कराची यस्टरडे, आउं कल कराची वियो हुउसि। पास्ट जी ॻाल्हि ॿुधाए थो, द वेंट टू कराची यस्टरडे, उहे कल कराची विया हुआ, उहो पास्ट जी ॻाल्हि ॿुधाए थो। तंहिंजे करे वर्ब सेकेंड फॉर्म लॻो आहे। ही वेंट टू कराची यस्टरडे, हिन में वर्ब जो सेकेंड फॉर्म लॻो आहे वेंट। ही कल कराची वियो हो। प्रेम वेंट टू कराची यस्टरडे, प्रेम कल कराची वियो हो। नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं सब्जेक्ट डिड नॉट, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। आई डिड नॉट गो टू कराची यस्टरडे, आउं कल कराची कोन वियो हुउसि। यू डिड नॉट गो टू कराची यस्टरडे, तव्हां कल कराची कोन विया हुआ। वधीक पढ़ंदासीं असां। शी डिड नॉट गो टू कराची यस्टरडे, ही कल कराची कोन वई हुई। प्रेम डिड नॉट गो टू कराची यस्टरडे, प्रेम कल कराची कोन वियो हो। नेगेटिव सेंटेंस लाइ डिड जो इस्तेमालु कयो वियो आहे। इंटरोगेटिव सेंटेंस पढ़ण लाइ असां अॻिते पढ़ंदासीं डिड सब्जेक्ट, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऑब्जेक्ट। डिड आई गो टू कराची यस्टरडे, छा आउं कल कराची वियो हुउसि। डिड वी गो टू कराची यस्टरडे, छा असीं कल कराची वियासीं। डिड फर्स्ट जो इस्तेमालु थियो आहे। डिड शी गो टू कराची यस्टरडे, छा ही कल कराची वई हुई। लास्ट में क्वेश्चन मार्क लगी है। डिड प्रेम गो टू कराची यस्टरडे, छा प्रेम कल कराची वियो हो।